शामिल कंदासीं। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी के सिलसिले में गढ़ी खुदा बख्श में जलसे आम जूं तैयारियों मुकम्मल कयूं वयूं आहिनि ऐं मुल्क जी कुंड कुर्च मां कारकुननि जे काफ़िलनि जे पहुचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हर साल जियां हिन साल भी शहीदन के कब्रिस्तान के अंगण ते जलसेगाह जो स्टेज तैयार किया वियो आहे ऐं स्टेज जे चो तरफ़ तोड़े पिंडाल जे कुंडन में पीपल्स पार्टी कराची, लाड़काणो, कंबर, शहदादकोट, सखर, कशमोर, कंदकोट, दादू ऐं ॿियनि ज़िलनि जे उहिदेदारनि पारां इस्तक़बाली कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। शहीद राणी जी वरसी में शिरकत लाइ संदसि मोभी पुट ऐं पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, न्याणी आसमा भुट्टो ज़रदारी, भेण सनम भुट्टो ऐं ॿिया अॻवान लाड़काणे पहुची विया आहिनि। जॾहिं त सिंध समेत समूरे मुल्क मां काफ़िलनि जी आमद जो सिलसिलो पिणु जारी आहे। वरसी जे मौक़े ते जलसे-आम खे पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ॿिया पार्टी अॻवान ख़िताब कंदा, जॾहिं त जलसे में शिरकत लाइ क़ौमी असम्बली जो स्पीकर राजा परवेज़ अशरफ, खुर्शीद शाह, पीपल्स पार्टी अॻवान एयर बुखारी ऐं कमरज़मान कायरा सखर पहुता, जेकी बाद में गढ़ी खुदा बख्श लाइ रवाना थी विया। जलसे जी सिक्योरिटी लाइ 8300 पुलिस एहलकार, 400 लेडीज़ पुलिस एहलकारनि समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि जे SSPs जूं ड्यूटियूं लॻायूं वयूं आहिनि, जॾहिं त जलसे जी निगरानी लाइ 100 CCTV कैमराऊं ऐं 80 वॉकआउट थ्रू गेट लगाया विया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां लाड़काड़ी शहर खां नईं दुर्ग गढ़ी खुदा बख्श वेंदो रोड ऐं हंधि हंधि इस्तक़बाली कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जॾहिं त रोडनि ऐं इमारतुनि खे पार्टी झंडनि ऐं बैनर्स तोड़े पार्टी क़यादत जी तस्वीरुनि सां सजायो वियो आहे। जलसे गाह ऐं पिंडाल में केतिरियूं ई पाणी जूं सबिलूं ऐं आम माण्हुनि लाइ मेडिकल कैंपूं पिणु लॻायूं वयूं आहिनि। शहीद राणी जी वरसी वारे जलसे में शिरकत लाइ सुभाणे सुबुह खां मुख़्तलिफ़ शहरनि मां सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, MPAs तोड़े MNS जी अॻवानी में गाॾियुनि जा काफ़िला गढ़ी खुदा बख्श पहुचंदा, जिते कारकुन पंहिंजे क़ाइद शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश कंदा। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद राणी जी वरसी जे शिरकत लाइ लाड़काणे पहुची वियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू लाड़काणे पहुची वियो आहे ऐं सुभाणे शहीद बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी मल्हाईंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू सुभाणे पंहिंजी तक़रीर में शहीद बेनज़ीर भुट्टो खे यादि कंदो, गॾोगॾु परॾेही ऐं मुआशी मामलनि समेत दहशतगर्दीअ जे मसइलनि ते बि ॻाल्हाईंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन अवाम खे दावत ॾींदे चयो त गढ़ी खुदा बख्श भुट्टो अचो ऐं शहीद राणीअ खे ख़राज अक़ीदत पेश कयो। परॾेही वज़ीर वधीक चयो त हुननि शहीद राणी जी आमरीत ऐं इंतहा पसंदी ख़िलाफ़ गैर मामूली जिद्दोजहद मां रहनुमाई वरिती आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे सेखारियो त अवाम जी ख़िदमत करणी आहे। अस्सलाम वालेकुम, मैं अपना लाड़काना शहर पहुंचा हूं और कल इंशाअल्लाह ताला हम शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 15 यौम शहादत मनाएंगे और मैं गढ़ी खुदा बख्श में तकरीर करूँगा, जहाँ मैं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को भी याद करूँगा और जो वक्त के मसाइल हैं ख़ारजा सतह पे, मुआशी सतह पे, दहशत गर्दी के हवाले से उन पर मैं बात करूँगा। तो मैं आप सबको दावत देता हूँ कि आए, गढ़ी खुदा बख्श आए और शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को 15 यौम शहादत में ख़राज तहसीन पेश करें। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इदारनि पारां सियासत खां लाताल्कीअ जो ऐलान शहीद बेनज़ीर भुट्टो जे ख़्वाब जे साबिया आहे ऐं जमहूरियत ख़ातिर शहीद राणी सभिनी खां वधीक ॾुखियायूं बर्दाश्त कयूं। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी जे मौक़े ते पंहिंजे जारी कयल बयान में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त हू सब्र ऐं बर्दाश्त जो ऐं ॼाण हुई, हुन बहादुरी सां अमरनि ख़िलाफ़ मज़ामत कई। आसिफ अली ज़रदारी चयो त शहीद राणी जे मिशन जे हवाले सां निंड में बि ग़फ़लत नथा करे सघूं। सियासत में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो संदसि रहनुमाई कई। अॻूणे सदर वधीक चयो त इदारनि पारां सियासत खां लातल्की जो ऐलान शहीद बेनज़ीर भुट्टो जे ख़्वाब जी साबिया आहे। आइन ऐं जमहूरियत ख़ातिर शहीद राणीअ सभिनी खां वधीक ॾुखियायूं बर्दाश्त कयूं। सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त जनरल बाजवा ऐं संदसि टीम सेनेट ऐं चूंड में इमरान ख़ान जी मदद कई, जॾहिं त ऐवान सदर जारी कयल अहिड़े बयान जी तरदीद कई आहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी पंहिंजे मान में ॾिनल तक़रीब खे ख़िताब दौरान चयो आहे त जनरल बाजवा ऐं संदसि टीम सेनेट में इमरान ख़ान जी मदद कई, आम चूंडनि में बि PTI जी मदद कई वई हुई। डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त हुन ऑडियोज़ ऐं वीडियोज़ वारी रांदि बाबति नई आर्मी चीफ सां ॻाल्हायो आहे। खेसि हैरत थी आहे त इहो सिलसिलो छो जारी आहे, कंहिं बि इख़्तिलाफ़ी लिहाज़ सां इहो सिलसिलो जारी न रहणु घुरिजे। सदर डॉक्टर आरिफ अलवी वधीक चयो त नए आर्मी चीफ सां फ़ोन जे अणधुरी राब्तो ॻाल्हि ॿोल कई वई आहे,
सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त जेकॾहिं फ़ौज सियासत छॾी आहे त सियासतदान मामलनि जो कंट्रोल संभाले वठनि। होॾां ऐवान सदर तरफ़ां डॉक्टर आरिफ अलवी जे बयान बाबति वज़ाहत जारी करे छॾी आहे। ट्विटर ते जारी कयल बयान में सदर आरिफ अलवी चयो आहे त अॻूणे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा संदसि टीम तरफ़ां सेनेट ऐं चूंडनि दौरान तहरीक इंसाफ़ जे मुबैना मदद जे हवाले सां बयान सदर डॉक्टर आरिफ अलवी सां मंसूब करण जो नोटिस वरितो आहे। ऐवान सदर जारी बयान में चयो आहे त बयान खे हक़ीक़तुनि खां हटी पेश कयो वियो, इहो हथ ठोकियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हल्फ़ खणण वक़्तु मूंखे इल्मु न हो त पाकिस्तान जी मईशत एॾी तबाह थी चुकी आहे ऐं पाकिस्तान जो ॾींहों थी रहियो आहे, पर हुकूमत कोशिशुनि सां मुल्क खे ॾींहों खां बचाए वरितो। डेरा इस्माइल खान में मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि जी पीढ़ जो पथर रखण खां पोइ तक़रीब सां ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त उन में को शक नाहे त केतिरा ई चैलेंज हुआ ऐं पोइ ॿोॾि तबाही आंदी। ख़ातिरी थो करायां त जेसिताईं ॿोॾि मुतासिर पंहिंजे घरनि में वापसि नथा वञनि सुख सां न विहंदासीं। हुन चयो त गुज़िरियल हुकूमत पाकिस्तानी मईशत जो बेड़ो ॿोड़े छॾियो। इमरान ख़ान पाकिस्तान जी इज़त ख़ाक में मिलाए छॾी। संदसि चवणो हो त दहशतगर्दी जे वाक़िअनि जी रोकथाम ऐं उन नासूर खे ख़तमु करण लाइ हिकु गॾियल इजलास घुराए रहियो आहियां ऐं समूरा वसीला इस्तेमालु कंदे दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कंदासीं त जीअं पाकिस्तान में ॿीहर अमन क़ाइमु थिए। हुकुमरान इत्तेहाद पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ लाई जी नाकामी लाइ प्लान बी तैयार करे वरितो आहे। इमरान ख़ान पारां 23 डिसंबर ते असेंबली तहलील करण वारी हिकमत अमली नाकाम बणाइण जी दावेदार हुकुमरान इत्तेहाद पारां पंजाब असेंबली जे ख़ासि मेंबरनि सां हथी राब्तनि लाइ मनसूबाबंदी मुकमल करे वरिती आहे। ज़रीर मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं चौधरी शुजात विच में मुलाक़ात दौरान प्लान बी ते इत्तफ़ाक़ कयो वियो। ज़रीर मूजिब आसिफ अली ज़रदारी, चौधरी शुजात, जहांगीर तरीन ऐं नून लीग जा ॿिया अॻुवान राब्तनि लाइ सरगर्म आहिनि। हमज़ा शहबाज जी बि 5 जनवरी ते ॾेह वापसि जा इम्कान आहिनि। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी सदारत हेठि पंजाब जे सीनियर क़यादत जो अहम इजलास ज़मान पार्क लाहौर में जारी आहे। इजलास में पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ लाई जो पुटु मुस्लिम लीग काफ जो अॻुवान मुनिस लाई बि शरीक आहे। इजलास में फवाद चौधरी, सरदार उस्मान बोज़दार, महमूद रशीद, अब्बास अली शाह, अली अफ़ज़ल शाही, शफ़क़त महमूद, असलम इक़बाल ऐं बिसपतैन ख़ान बि शरीक आहिनि। ज़रियनि मूजिब पंजाब जे सीनियर क़यादत जे इजलास में पंजाब बाबति अहम फ़ैसिला कया वेंदा। पीटीआई अॻुवान फवाद चौधरी चयो आहे त परवेज़ लाही 11 जनवरी खां अॻु एतमाद जो वोट हासिल करे वठंदो। हू क़ौमी इलेक्शन ॾांहुं वधी रहिया आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त पार्टी मुल्क जी मईशी सूरत हाल ते वाइट पेपर जारी करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन सिलसिले में इमरान ख़ान जी सदारत हेठि मुआशी माहिरनि जो इजलास तलब कयो वियो आहे। फवाद चौधरी जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ बुनियादी सुधारनि लाइ वर्किंग ग्रुप जोड़िया आहिनि जेके मईशत ऐं गवर्नेंस ते सिफ़ारिशूं तयारु करे रहिया आहिनि। उन ग्रुप में पाकिस्तान ऐं परॾेह में रहंदड़ माहिर शामिल आहिनि। हुन चयो त तहरीक इंसाफ़ खे अदराक आहे त उन्हनि हुक्मराननि खां छुटकारे खां पोइ वॾे सुधारनि बिना मुल्क मुआशी बहिरान जे दुॿनि मां नथो निकिरी सघे। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त पाकिस्तान जी मौजूदा हालतुनि जी ज़िम्मेवार अशराफिया आहे। साल 2018 में इमरान ख़ान खे आणे तजुर्बो कयो वियो। लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणो हो त अॻूणे वज़ीर आज़म ख़ैरात जा पैसा सियासत लाइ इस्तेमालु कया। जंहिं हथनि खेसि खारायो हुन उन ई हथ खे वढे छॾियो। ख़्वाजा आसिफ जो वधीक चवणो हो त इमरान ख़ान जा ख़र्च सरकारी ख़ज़ाने मां पूरा थी रहिया आहिनि। पीटीआई जा असेंबली मेंबर 50 करोड़ रुपया माहवार हुकूमत खां वठी रहिया आहिनि। हुन चयो त कश्मीर ऐं फ़लस्तीन ते ज़ुल्म ज़तब डिघे अरसे खां जारी आहे। कश्मीर मसइले जे हल लाइ भरपूर मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान कश्मीर मसइलो आलमी सतह ते भरपूर अंदाज़ में उजागर कयो। तकरीब खे ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक़ चयो त मुल्क में सियासी इस्तेहकाम बिना मुआशी इस्तेहकाम नथो थी सघे। सियासी क़यादत खे सियासी इस्तेहकाम लाइ पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। हुन वधीक चयो त सियासी पार्टियुनि खे पंहिंजे अंदरि जमहूरियत खे मज़बूत करणु घुरिजे। इमरान ख़ान नई पाकिस्तान ठाहिण जी चकर में मुल्क तबाह कयो। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणो हो त इमरान ख़ान कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ कुझु न कयो। इमरान ख़ान रुॻो असेंबलियूं टोड़ण जी धमकी ॾेई सघे थो। इमरान ख़ान बबक्यू ॾियण खां सवाइ कुझु नथो करे सघे। वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर चयो आहे त पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं थियूं आहिनि। उज़्बेकिस्तान जे नायब वज़ीर आज़म सां मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहनि दौरान ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर चयो आहे त सीड़पकारी खे हथी ॾियण लाइ ॿिए मुल्क नुमाइश मुनक़िद कंदा। संदसि चवणु हो त मुआहिदनि सां मईशत में बहितरी ईंदी जेको ॿिन्ही मुल्कनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो।
बलूचिस्तान जिला की कहान में शहीद थियल कैप्टन फहद खान जी नमाज जनाज़ा अदा कई वई। पाक फौज आम लागापन वारे शोबे ISPR तरफां जारी कयल बयान मूजिब जनाज़े नमाज में आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर ऐं चेयरमैन ज्वाइंट चीफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद ऐं ॿियनि फौजी ऑफिसरनि शिरकत कई। पाक फौज जे तर्जुमान मूजिब शहीद कैप्टन फहद खान जे जनाज़े नमाज में आर्मी चीफ कब्रिस्तान रावलपिंडी में अदा कई वई। कैप्टन फहद समेत 5 जवान गुज़िरियल ॾींहुं काहान में बारूदी सिरंगे जे धमाके में शहीद थी विया हुआ। सिंध हुकूमत MQM जी दरख्वास्त ते इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। ज़रियनि मूजिब हुकूमत MQM जे दबाव खां पोइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। सिंध हुकूमत हिकु भेरो ॿीहर कराची ऐं हैदराबाद डिवीजन में मकानी चूंडूं मुलतवी करण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो आहे। कराची ऐं हैदराबाद डिवीजन में मकानी चूंडूं मुलतवी करण जूं कोशिशूं जारी आहिनि। सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन खे लिखियल ख़त में ॼाणायो आहे त MQM नई तकबंदियुनि ताईं मकानी चूंडूं नथी चाहे। कश्मीर मामलनि बाबति सलाहकार कमर ज़मान कायरा चयो आहे त मुल्क में ॿीहर दहशतगर्दी जी लहर शुरू थी वई आहे। इमरान ख़ान हमेशह बेबुनियाद ॻाल्हियूं कंदो आहे। कश्मीर मामलनि बाबति सलाहकार कमर ज़मान कायरा इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान ख़ान उन हुकूमत इंतकाम वठण खां सवाइ कुझु बि न कयो। इमरान हुकूमत कमु करे हा त अहिड़ियूं हालतूं न हुजनि हा। संदसि चवणु हो त इमरान ख़ान हमेशह बेबुनियाद ॻाल्हियूं कंदो आहे। इमरान ख़ान जे दौर में मुल्क जो सफ़ारती निज़ाम तबाह थियो। इमरान ख़ान जी हुकूमत मुल्क खे तबाह करे छॾियो। इमरान ख़ान सऊदी अरब जहिड़े दोस्त खे बि नाराज़ करे छॾियो त इमरान चीन ऐं तुर्की जहिड़े दोस्तनि मुल्कनि खे बि नाराज़ कयो। वॾी वज़ीर जो कमु पाकिस्तान में वेही कमु करणु नाहे हूंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट क़याम पाकिस्तान खां सदर ऐं वज़ीर अज़म खे तोशाखानामा मिलियल तोहफ़नि जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी दौरान जस्टिस गुल हसन औरंगज़ेब अबूज़र सलमान नियाज़ी जी दरख़्वास्त ते हुकुमनामो जारी करे छॾियो। ॿुधणी दौरान वकील चयो त दरख़्वास्त गुज़ार 1987 में हिन वक़्त ताईं सदर ऐं वज़ीर आज़म खे मिलियल तोहफ़नि जा तफ़सील तलब कया आहिनि, पर काबीना डिवीज़न क्लासिफाइड करार ॾेई मालूमात फ़राहम करण खां इनकार करे छॾियो हो। पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन 29 जूं तयारियूं ऑर्डर करियूं हुयूं, पर 5 महीना गुज़रण बावजूद अमल न थियो। अदालत पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन जे फ़ैसिले ते अमल दरामद न थियण ते नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी दौरान जस्टिस गुल हसन औरंगज़ेब पुछाणो कंदे चयो त अवां बाक़ी सर्वेंट्स खे इन शामिल छो नाहे कयो। सदर ऐं वज़ीर आज़म जी हद ताईं इन खे छो महदूद करे रहिया आहियो। उन सां अवां जे इदारनि जो पतो नथो पवे। जेका बि पिटीशन अचे थी उहा वज़ीर आज़म बाबति हूंदी आहे। डिप्टी अटॉर्नी जनरल चयो त मुंहिंजे ख़्याल में काबीना डिवीज़न 1990 खां पहिरीं जो रिकॉर्ड ई मौजूदु न हूंदो, पर इहा समूरी मालूमात वेबसाइट ते हुअणु घुरिजे हा। इस्लामाबाद हाई कोर्ट सेनेटर आज़म सवाती केस में रियासत खे नोटिस करे कंदे त जवाब तलब करे वरितो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI जे सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। आज़म सवाती जी वकील बाबर ऐवान इस्लामाबाद हाई कोर्ट में पेशी दलील ॾिना। बाबर ऐवान दलील ॾींदे चयो त आज़म सवाती जो इदारे खे बदनाम करण जो को बि इरादो न हो। जांच थियण बावजूदि प्रोसिक्यूशन वटि सबूत न आहिनि। हुन चयो त आज़म सवाती 75 वरनि जो सीनियर सिटीज़न आहे। इल्ज़ाम दस्तावेज़नि ते ॿधल आहे। संदसि ज़मानत मंज़ूर कई वञे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी दौरान अॻभराई न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कंदे टास्क फोर्स ऐं JIT जो इजलास घुराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल नारी ऐं गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति मुख़्तलिफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस पारां पेश कयल रिपोर्ट गैर तसली बख़्श करार ॾींदे गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। अदालत गुम थियल माण्हुनि बाबति टास्क फोर्स ऐं JIT जो इजलास घुराइण जो हुकुम ॾिनो ऐं घरू खाते पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि गुम थियल माण्हुनि बाबति जोगा क़दम खणण जो हुकुम ॾिनो। अदालत 6 हफ़्तनि अंदरि पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां अॻभराई वारी रिपोर्ट पिणु तलब करे वरिती। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पीपल्स पार्टी मज़हबी इख़्तिलाफ़नि खां बलातर अवाम जी ख़िदमत कंदी। इस्लाम सभिनी मज़हबनि जे इज़त ऐं एहतराम जो दर्स ॾिए थो। CM हाउस कराची में क्रिसमस जे हवाले सां तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीरनि शिरकत कई। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह क्रिसमस जो केक पिणु काटियो ऐं मसीह बिरादरी खे वाधायूं ॾींदे मुल्की तरक़ी लाइ गॾिजी कमु करण ते इतफ़ाक़ कयो।
तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त क़ाइद अज़म फरमायो हो त हिन मुल्क में सभिनी मज़हबनि जे माण्हुनि खे मज़हबी आज़ादी आहे। पाकिस्तान में जेकी बि मस्जिद मंदिर या चर्च वञणु चाहिनि से आज़ाद आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो त पीपल्स पार्टी मज़हबी इख़्तिलाफ़नि खां बाला तरती आवाम जी ख़िदमत कंदी आहे। इस्लाम सभिनी मज़हबनि जी इज़त ऐं एहतराम जो दर्स ॾिए थो। वॾे वज़ीर चयो त पाकिस्तान में सभिनी मज़हबनि जे माण्हुनि खे बराबरि जा हक़ हासिल आहिनि। हुन पंहिंजी काबीना में हिंदू बिरादरी खे बि शामिल कयो आहे। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त सिंध में पीपल्स पार्टी जी टिकट ते हिकु हिंदू अक़लियती MNA ऐं 2 MPs जनरल सीट ते चूंडिजी विया आहिनि। पाकिस्तान जी तरक़ी लाइ गॾिजी कमु कयो वेंदो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी चयो त पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जंहिं में मुल्क में रहंदड़ सभिनी मज़हबनि जा माण्हू शामिल आहिनि। खैरपुर में क़ौमी असम जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ ऐं सूबाई सलाहकार नवाब असाण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वर्सी जे मौक़े ते संदसि तस्वीरुनि आॾो ॾीया ॿारे खेज़ ख़राज अक़ीदत पेश कयो। इन मौक़े ते क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो दुनिया जी अज़ीम लीडर हुई। शहीद राणी जमहूरियत ऐं अवाम ख़ातिर क़ुर्बानी ॾेई जमहूरियत जो इल्मु बुलंद कयो। राजा परवेज़ अशरफ चयो त पीपल्स पार्टी हिकु जिदोजहद जो नालो आहे जंहिं सदाई अवाम जी ख़िदमत कई आहे। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टी सदाई अवाम जे हक़नि ख़ातिर क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। उहो ई सभु आहे जेको पूरी दुनिया में शहीद बेनज़ीर भुट्टो खे ख़राज तहसीन पेश कयो वियो आहे।